बर्खास्त में ग्रेंड मेडिकल स्टूडेंट्स अलायंस पारां पीएमसी पॉलिसी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। मोहम्मद मेडिकल, भिटाई मेडिकल ऐं डेंटल कॉलेज जे ग्रेंड मेडिकल स्टूडेंट्स, निजी मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि, यूनियन मेडिकल स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन पारां पाकिस्तान मेडिकल काउंसिल जी पॉलिसी ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। उन मौके ते मोहम्मद अनवर ज़ेब, सैयद मोहम्मद इलियास, नईमुल्ला ऐं ॿियनि चयो त पीएमसी पारां हाउस जॉब करण खां अॻु हिकु नओं कानून नेशनल लाइसेंसिंग एग्ज़ाम कढियो आहे, जेको पास करण खां पोइ ई हाउस जॉब करे सघूं था। हुननि चयो त असां अॻु ई 4 खां 5 टेस्टूं ॾेई चुका आहियूं। इन लाइ असां अहिड़े कानून खे रद्द करियूं था, छो त ॿीहर अहिड़ो इम्तिहान वठणु मासूम शागिर्दनि सां ज़ुल्म आहे। हुननि चयो त जेकॾहिं असांजी अहलियत ते शक आहे त उहो कानून अॻु में जेके डॉक्टर थी चुका आहिनि, जंहिंमें मौजूदा पाकिस्तान जो सदर आरिफ अली ऐं डॉक्टर फैसल सुल्तान समेत ॿियनि मेडिकल कमीशन जे अमले खां टेस्टूं वरितियूं वञनि। हुननि आला इख्तियारनि खां मुताबिक़ त पीएमसी जे नेशनल लाइसेंसिंग इम्तिहान खे ख़त्म करे शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।